अस्सलामुअलैकुम। ब्रेकिंग न्यूज़। बैरो चीफ सखर सैयद नईम हैदर शाह रोड़ीअ में मंगी बिरादरी पारां एहतजाज। रोड़ी तफ़सील 2 ॾींहं अॻु मुदईजी थाणे जे हद ॻोठु छितो मंगीअ में बेदर्दीअ सां क़त्ल थियल हैदर मंगीअ जे क़त्ल ख़िलाफ़ रोड़ीअ में मंगी बिरादरीअ जो एहतजाजी मुज़ाहिरो SSP शिकारपुर DIJ लाड़काणे ऐं IG सिंध खां इंसाफ़ जी घुर। तफ़सील मूजिबि मुदईजी थाणे जे हद ॻोठु छितो मंगी भरिसां ॾिहाणे बिरादरीअ जे हथियार बंदनि फायरिंग करे 40 सालनि जी हैदर अली वल्द हज़ूर बख़्श मंगीअ खे क़त्ल करे छॾियो, जंहिं जो मुदईजी पुलिस अञा ताईं को बि जो इक़दार गिरफ़्तार नाहे कयो। शिकारपुर पुलिस जे अहिड़े नाअहली ख़िलाफ़ रोड़ीअ में आल पाकिस्तान मंगी एहतजाज जे सदर शहज़ादो ख़ान मंगी, उस्ताद गुलज़ार मंगी ऐं अब्दुल कुदूस मंगीअ जे अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो आहे त असांजी मंगी बिरादरी अमन पसंद ज़ात आहे। असांजे नौजवाननि खे ॾिहाणे बिरादरीअ जे माण्हुनि मुदईजी थाणे जे हद में गोलियूं हणी बेदर्दीअ सां क़त्ल कयो वियो आहे, जंहिंजी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं असांजी SSP शिकारपुर DIJ लाड़काणे ऐं IG सिंध खां पुरज़ोर मुतालिबो था कयूं त मुदईजी में क़त्ल थियल हैदर अली मंगीअ जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे, हिन मज़लूम जे खून जा इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वञे। सिंध एक्सप्रेस न्यूज़ सखर।